सीक्वेंस टूटी तो हाँ हाँ जी तव्हां सिंधी अदब ते हाँ ॿुधायो असांखे। हाँ बेसिकली मूं पहिरीं ॻाल्हि कई त असां वटि शाइरीअ में जीअं फयाज़ चंद कलेरीअ जी तव्हांखे शाइरी हुन में किताब में मौजूदु आहे, अयाज़ गुल साहब जी मौजूदु आहे। इन दौर खे इन दौर जी कंडीशन्स खे शाइरी में पेश कयो वियो आहे ऐं टेक्निकली इन शाइरी जे अंदरि टेक्निक्स उहे कोन्हे पर उहे कंडीशन्स आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त थोरो टच असांखे फ्लैश स्टोरी में मिले थो। फ्लैश स्टोरियूं जेके जिन लिखियूं आहिनि, मतिलबु मंज़ूर कुयार जो किताब बि शाया थियल आहे फ्लैश स्टोरीज़ ते, त उन में टेक्निकली असांखे मेटाफिक्शन या पास्टिस्ट जूं टेक्निक्स मिलनि थियूं। ऐं ॿियो इहो आहे त शाइरीअ जे अंदरि जेको सरियलिस्टिक स्टाइल जेको मलक नदीम खां शुरू थियो हो, त उहो सरियलिस्टिक स्टाइल जेको आहे उहो असांखे थोरो मैजिकल स्टाइल में ऐं हाइपर रियल में असांखे उहो मिले थो। जी बाक़ी असांजे शाइरनि कंडीशन्स खे ॾाढो सुठे तरीक़े सां पेश कयो आहे। फेसबुक ते रोज़ शाइरी ईंदी आहे ऐं उन शाइरीअ में आउं सम्झां थो त तमामु घणो इन कंडीशन्स जे अलमियन खे ऐं इंसान कीअं महसूस करे थो उनखे असांजे सिंधी अदब में सुठी जॻह मिलियल आहे। रसूल मोहम्मद साहब इन मामले में ॾाढो एक्टिव आहे। संस अञा कल्ह कहाणी मूं नेट ते पढ़ी आहे, नालो ख़बर न आहे मूंखे ज़हन में कोन्हे, पर उहे जेका डमियूं हूंदियूं आहिनि हिन दुकान कपिड़नि जे दुकान ते, ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको वीचारो नौकिरी नथी मिले उते कमु थो करे ऐं उहो डमियुनि खे ॾिसे थो जेके रंग बिरंगी कपिड़नि में ऐं उन्हनि जा फिज़िकल जिन्सी उभार, त उहो सोचे थो त इन कारोबार खे इहे डमियूं पियूं हलाइनि। इन कारोबार जो जोहर जेको आहे उहे डमियूं आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं हू महसूस थो करे, जी कॾहिं कॾहिं हू महसूस थो करे जी त शायदि इहे डमियूं असां सां ॻाल्हाइनि थियूं, इहे कैरेक्टर्स आहिनि। ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं उन दुकान खे बाहि थी लॻे ऐं तड़तकड़ में दुकान बंदि था कनि, हीउ कैरेक्टर अंदरि रहिजी थो वञे ऐं डमियुनि खे चवे थो त मूंखे हाणे बचायो तव्हां। हो डमियूं चवनि थियूं त भई असां सिर्फ़ु पपुट्स आहियूं, असां कंहिंखे बचाए कोन था सघूं ऐं हालतूं त सभु सही आहिनि, छा थी रहियो आहे, बसि हिकिड़ी बाहि त लॻी आहे, हालतूं मंडो लॻल आहिनि। त 1.5 लाख उते थिए थो हिकिड़ो, जंहिंमें हू कैरेक्टर्स खे हिकदमि मेटाफोरिकली कैरेक्टर्स खे खणी वञे थो त असांजा जेके हुकुमरान आहिनि, असांजा जेके वाली वारस आहिनि, उहे असांखे सिर्फ़ु हिकिड़ो सेट डिस्कोर्स थियल आहे हिकिड़ो त भई एवरीथिंग इज़ कंट्रोल्ड, जेतोणीक उहो नरेशन असांजे लाइ आहे त भई सभु शयूं सेट आहिनि, कुझु कोन्हे, हालतूं अमन बहान वारियूं आहिनि, पर आम माण्हू हुन में कीअं जली रहियो आहे, आम माण्हू कीअं तबाह थी रहियो आहे, त हू मेटाफोरिकली हिन पपेट्स खे उन्हनि सां थो भेटे। त स्टोरी जे अंदरि हिकिड़ो अजीब हाइपर रियल कंसेप्ट आहे, त मेटाफोरिकली तौर सां दुनिया में एहसासनि खां जज़्बनि खां बग़ैर इहे असांजा जेके कंट्रोल करण वारा न दुनिया खे आहिनि उहे पपेट्स आहिनि, जेके फैशन ग्लैमर ऐं शो में ॾाढा अॻिते आहिनि, हिकु जो कारोबार खे हलाइनि पिया, पर उहे हिन एबिल कोन्हे त हिन दुनिया खे बचाए सघनि या लीड करे सघनि, अॻुवाणी करे सघनि, अॻुवाणी हा लीड करे सघनि। त इहे शाइरीअ में बि इहे
ट्रेंड्स असांखे अॼुकल्ह फेसबुक ते अहिड़ा मुख़्तलिफ़ ट्रेंड असांखे मिलनि था ऐं असांजो तनक़ीद निगार हिकिड़ो ॿियो बि आहे खलीक बुगियो साहब जेको रोज़ हिननि शाइरीनि में कंहिं न कंहिं हिकिड़ी खे खणी ऑपरेशन कंदो आहे हुनजी तनक़ीद ते। त इन हवाले सां असांजे अदब में कुझु इहे सिम्टम्स अची रहियूं आहिनि स्लोली स्लोली, पर अञा वधीक ज़रूरत आहे ऐं आउं सम्झां थो त शायदि अॻिते हली अञा इहे शयूं वधीक ईंदियूं। माना असां सम्झूं त शाइरनि में अदीबनि में अटे में लूण बराबरि इहे अलामतूं आहिनि पोस्ट मॉडर्निज़म जूं, उहे अञा वधण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो ॿियो सुवाल बि जनरली माण्हुनि वटि इहो थींदो आहे, पोस्ट मॉडर्निज़म या जदीद तनक़ीद जे हवाले सां शाइरनि अदीबनि जी उखेल करण वारा नकात घटि आहिनि सिंधी अदब में, उन जे बारे में घटि हुजण जा सबबु कहिड़ा आहिनि, छाजे करे थिए थो, उन जे लाइ छा चवणु पसंदि कंदो? इहा हिकिड़ी ॻाल्हि अहम उहा आहे त मूं पहिरीं ॻाल्हि इहा चई त अॼु जे दौर खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं मूं चयो त क्लियरिटी इज़ पावर, ऐं अॼु जे दौर खे सम्झणु ऐं क्लियर थियणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। असां वटि लिखंदड़नि जा हिजूम आहिनि, पढ़ंदड़ बि मौजूदु आहिनि, पर प्रॉब्लम इहो आहे त केतिरा घणा माण्हू आहिनि जेके मॉडर्निज़म खे बि सम्झनि था, पोस्ट मॉडर्निज़म खे बि सम्झनि था, ऐं मॉडर्निज़म जे अंदरि मौजूदु जेके थ्योरीज़ आहिनि उन्हनि खे सम्झनि था। मसलन अॼु जे डिस्टोपिया खे केरु सम्झे थो, छो त असां यूटोपियन कंसेप्ट असां वटि इहो यूटोपियन हूंदो हो, छो त यूटोपिया जेकॾहिं न आहे त प्रैक्टिकली थियोरेटिकली असां जॾहिं फील्ड में अचूं था त बग़ैर थिंकिंग जे ईंदासीं न, त डिस्टोपिया आहे बग़ैर थिंकिंग जे, त बग़ैर थिंकिंग जे जेकॾहिं असां क्रिटिक बणिजी वञूं त ईअं आहे त पढ़ण खां बग़ैर डॉक्टर ऑपरेशन वेही करे, बग़ैर सम्झण जे ऐं दुनिया खे नॉलेज गेन करण जे लिखणु शुरू करे ॾिनोसीं त उहो ईअं ई हूंदो जीअं को अनाड़ी जेको आहे माण्हू जेको वेही को वॾो को कमु करे टेक्नोलॉजी जो। प्रॉब्लम इहो आहे त असां वटि अदीबनि जे लिखण खां वधीक यानी असां वटि क्वांटिटी वधीक आहे, क्वालिटी घटि आहे, छो त पढ़ण जो तकनीकी अदब जे हवाले सां या तनक़ीदी अदब ॿिन्हिनि में आहे। त असां वटि तकनीकी अदब वारनि खे दुनिया जे हाई लेवल जी स्टडी खपे। अॻे ईअं हूंदो हो, तरक़ी पसंद दौर में तमामु वॾे पैमाने ते अदीब स्टडी कंदा हुआ, दुनिया जो अदब ईंदो हो जेको अखि चुम में खपी वेंदो हो, माण्हू पढ़ंदा हुआ। हाणे पढ़ण वारनि जो तइदाद उन लेवल ते कोन्हे आई, तंहिंजे करे उहा डेप्थ ऐं उहा मैच्योरिटी लिखण वारे वटि पैदा न पई थिए। आहे सही, ईअं न आहे त कोट सफ़ा कोन्हे, ईअं ई वरी तनक़ीद वारनि वटि आहे। चंद नाला आहिनि, पर सुठा तनक़ीद निगार जेके सुठो ॼाणनि था उहे बि चाहिनि त तख़लीक़ करे सघनि था, उहे तख़लीक़ कोन था कनि, उहे सुठा तनक़ीद निगार मसलन मां तूं वेठा आहियूं तनक़ीद करियूं था पर तख़लीक़ कोन था करियूं। अकबर लगारी खे चऊं था नावेलनि ते रोज़ वेठा तनक़ीद कयो, हिकिड़ो नावेल अकबर लगारी साहब लिखी ॾेखारे, ख़बर पए त भाई हीअं नावेल लिखबो आहे। हा, इहो तख़लीक़ निगार कोई नावल लिखी ॾेखारे गफ़ूर न रोज़ तनक़ीद वेठो करे त कोई नावल लिखी ॾेखारे न त बाबा हीअ अथव नावल। त एक्चुअली तख़लीक़ एतिरी सवली कान्हे, तख़लीक़ ॾुखियो कमु आहे, ऐं वरी हुन ते तनक़ीद जेकॾहिं वाकई तनक़ीद केरु चवणु चाहे थो उहो बि ॾुखियो कमु आहे, उन लाइ एतिरो नॉलेज खपे, इन करे प्रॉब्लम मिसमैच आहे। हा, असां वटि एक्सट्रीम लेवल आहे, पसंदि आहे त
उहो आसमान ते चढ़ायो था छॾियो, नथा न आहे पसंदि, हुनखे कुझु कोन थो अचे। इहे जेके रविया आहिनि असांजा उहे बि पंहिंजी जाइ ते पसंदि नापसंदि वारा उहो बैलेंस रखणु उहो बि पंहिंजी जाइ ते ॾाढो ॾुखियो कमु आहे। अच्छा, डॉक्टर गफूर साहब खां हिकिड़ो सुवाल पुछिजे। डॉक्टर गफूर साहब, तव्हां मुख़्तसिर तौर ते ॿ कॉन्सेप्ट पोस्ट मॉडर्निज़म ऐं शाह लतीफ़, इन में सिमिलरिटी ऐं कंट्रास्ट, हिकु जहिड़ा ई कॉन्सेप्ट उन्हनि जे हवाले सां तव्हांजो किताबु शाह लतीफ़ जो फ़िक्री धाराउनि जे हवाले सां सुठो किताबु, जदीदत पुॼाइण ते गफूर मेमन साहब जो सुठो किताबु, तव्हां ॿिन्ही जी कॉम्बिनेशन खे कीअं था ॾिसो? त असांखे कहिड़ा क्लूज़ मिलनि था त नक़ाद शाह लतीफ़ ते पोस्ट मॉडर्न थियरी अप्लाई करे सघे थो, साख़्तियात पुॼाइणा अप्लाई करे सघे थो? सुवाल असांजा दोस्तनि जा काफ़ी अचनि था, कहाणियुनि जे हवाले सां शबीर भट्टी साहब पुछे पियो, सदाकत साहब पुछे पियो, ॿिया पुछनि पिया, उहो पॉसिबल कोन्हे। पर हिकिड़ो सुवाल आम रीडर तव्हांखां पुछंदो, गफूर साहब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते ॾाढो सुठो लिखे थो, साईं डॉक्टर गफूर मेमन साहब जदीदत पुॼाइणा ते भलो लिखे ॻाल्हाए थो, इन ॿिन्ही जी लतीफ़ ऐं जदीदत पुॼाइणा, इन ते तव्हां थोरो असांखे क्लूज़ ॾियो, असांजे पढ़ंदड़ खे छा सम्झी सघनि था? हाँ, पहिरीं ॻाल्हि इहा त इन ते ख़ुदि मुंहिंजो मज़मून हिन में मौजूदु आहे त शाह लतीफ़ ते जॾहिं असां ॻाल्हायूं था त शाह जा मुख़्तलिफ़ पासा असां खणंदा आहियूं। हिकिड़ो त शाह वटि एस्थेटिसिज़म केतिरो आहे, छो त एस्थेटिकल जेका सिचुएशन आहे उहा हर दौर जी ज़रूरत आहे। पोस्ट मॉडर्निज़म जे अंदरि बि एस्थेटिकल जेको सेंस आहे ऐं एस्थेटिकल जेको ईअं खणी सम्झे डिस्प्ले आहे, उनजी पोस्ट मॉडर्निज़म में बि तमामु वॾी ज़रूरत आहे। जेको मिनिमलिज़म आहे उन में चवंदा आहिनि त जेकॾहिं स्पेस जे अंदरि तव्हांखे माण्हुनि खे सिडक्ट करिणो आहे त तव्हां अहिड़ियूं शयूं उते रखो जेके महदूद हुजनि पर तव्हांखे फैसिनेट करे वठनि, तव्हांखे मोहे वठनि। त अदब जे अंदरि हाणे पोस्ट मॉडर्न दौर में मिनिमलिज़म जी इहा वॾी अहमियत आहे त का शइ तव्हांखे फैसिनेट करे वठे, भले हुननि जो मक़सदु त वापारी आहे, पर असांजो मक़सदु इहो आहे त इंसान खे एस्थेटिकल सेंस उनजे रूह खे ॾाढो मुतमिन कंदो आहे, उनखे रिलैक्सेशन ॾींदो आहे। त शाह लतीफ़ वटि जेको आहे उहो एस्थेटिकल सेंस जेको आहे उहो सेंस लैंग्वेज में ऐं शाइरी में हाई क्लास जो आहे, जो जॾहिं असां शाइरी जॾहिं पढ़ूं था त ख़ुदि एस्थेटिकल सेंस असांजे मथां हावी थी थो वञे ऐं असांखे उहो फैसिनेट करे थो वठे। इहो ॿोली जो हुस्न ऐं फ़िक्र जो हुस्न, इहा सिमिलरिटीज़ असांखे जेका मिले थी त शाह पोस्ट मॉडर्न दौर में वॾी अहमियत रखे थो त उहो असांखे एस्थेटिक्सिज़म जो जेको ग्राउंड आहे उहो मुहैया करे थो ॾे। ॿी ॻाल्हि इहा आहे त शाह वटि रैंडम कंडीशन्स मौजूदु आहिनि, यानी पोस्ट मॉडर्निज़म जो जेको बुनियादु आहे उहो बि रैंडमिज़म आहे। फॉर्मुलाइज़ेशन त इहा आहे त भई हिकिड़ी शइ जो माइनस प्लस ॿ ॿ 4 हर शइ जो बराबरी जो उसूल आहे ऐं हिन में नफ़ो आहे, हिन में नुक़सानु आहे, हीअ शइ करणी आहे, हीअ न आहे करणी। पर रैंडम कंडीशन्स इहा हूंदी आहे त हिकिड़ी अनपॉपुलर शयूं करणियूं हूंदियूं आहिनि, हटी करे रवायतुनि खां के शयूं करणियूं हूंदियूं आहिनि। त शाह जा कैरेक्टर्स पंहिंजे फॉर्मुलाइज़ेशन खां हटी करे डिटरमिन थियनि था। ससुई जेकॾहिं पंहिंजो छॾे राजबाग जबलनि जा पंध जागे थी त इहो हिकिड़ो एक्सेप्शनल कैरेक्टर बणिजी थो वञे जेको रैंडम आहे। आम छोकिरी जेकॾहिं बादशाह हुनजो त आइडियल हुजे त बादशाह हुनखे पंहिंजी घर सजाए, पर हू उते मारी वञे थी ऐं बग़ावत थी करे, एक्सेप्शनल आहे, रैंडम आहे।
त ये कंडीशनल्स जेके असांखे पोस्ट मॉडर्न दौर में जेके बिज़नेस में अप्लाई थियनि थियूं, उहे कंडीशन्स छा पॉजिटिव सेंस में असांखे उहे कंडीशन्स मिले? कंट्राडिक्शन्स वरी उते था थी त छा वटि एब्सोल्यूट ट्रुथ जो कंसेप्ट आहे ऐं छा वटि हिते सेंट्रलाइज़ेशन आहे ऐं पोस्ट मॉडर्न कंट्राडिक्शन हिन सां आणे थो। छो त सूफीज़म जे अंदरि बुनियादी हा त सूफीज़म जो जेको बुनियाद आहे उन में सेंट्रलाइज़ेशन आहे, त को एब्सोल्यूट ट्रुथ आहे ऐं उहो ट्रुथ, उन ट्रुथ खे कंहिं रियाज़त ज़रिए हासिल करणो आहे ऐं दुनिया सॼी कसरती शकिल आहे उन एब्सोल्यूट ट्रुथ जी। पर पोस्ट मॉडर्न कंडीशन जे अंदरि वरी उन ट्रुथ खां इनकार कयो वियो आहे। तंहिंजे करे इते असां कंट्राडिक्शन बि ॾिसूं था। शाह जी शाइरी जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जेके इंसान खे ऑप्टिमिज़म ॾांहुं वठी था वञनि ऐं हिमत ॾियनि था, वजदान ॾियनि था, रिलैक्सेशन ॾियनि था, स्पिरिचुअल कंडीशन में उनखे मेडिटेशन ॾियनि था। त इहा जेका कंडीशन आहे बेसिकली इहा ह्यूमनिज़म वारी कंडीशन आहे ऐं ह्यूमनिज़म हर दौर जी ज़रूरत रहंदो। भले पोस्ट मॉडर्निज़म असांखे एंटी ह्यूमनिज़म ॾांहुं वठी वञे, पर असांखे इंडिविजुअली ह्यूमनिज़म जी कंडीशन्स वरी खपंदियूं। तंहिंजे करे शाह असांजे हर दौर जी ज़रूरत बणिजंदो। शाह लतीफ़ जो आउं सम्झां थो त शाह जी शाइरी हिकिड़ी अहिड़ी आफ़ाक़ी शाइरी आहे जंहिं शाइरीअ खे जेकॾहिं असां वरी एक्सप्लेन करियूं त कीअं अॼु जे दौर जी ज़रूरत बणिजंदी, इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे। जी साईं। अच्छा, उन हवाले सां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं। बसि आख़िरी ॿ मुख़्तसिर सुवाल पुछंदुसि। सभ खां पहिरें असां वटि सभु अदीब चवनि था तनक़ीद निगारी जी खोट आहे, नक़ादनि जी खोट आहे, पर असां वटि इदारा तनक़ीद निगारी खे, तनक़ीदी अदब खे, नक़ादनि खे केतिरो प्रोमोट कनि था। असां वटि सरकारी इदारा बि आहिनि, ॿिया इदारा बि आहिनि, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो केतिरो उनमें तनक़ीदी अदब में खोटो अचे पियो? तनक़ीदी अदब जी तनक़ीदी रायनि जी तनक़ीद करण जी खोट त हिकिड़ी इन करे थिए थी त असां वटि मज़हब जा रवैया घणा आहिनि। असांखे घणा माण्हू पंहिंजी सिर्फ़ु तारीफ़ था ॿुधणु चाहिनि। न उहा गफ़ूर साहब माज़रत सां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, इहो हिकिड़ो जनरल रिव्यू आहे, पर उन खां सवाइ छा असांजा इदारा तव्हां जहिड़े या कंहिं ॿिए तनक़ीद निगार खे प्रोजेक्ट ॾियनि भई शाह लतीफ़ ते रुॻो साख़्तियात पुॼाइणा या वजूदियत जे हवाले सां या पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट खणो, 2-3 तनक़ीद निगार गॾिजी करे मुख़्तलिफ़ पासनि ते तव्हां रिसर्च कयो? न, असांजा इदारा इन मामले में मुंहिंजे ख़्याल में त इहे प्रोजेक्ट ॾेई ऐं इहो कमु कराइण में असांजा इदारा को फाल कोन आहिनि ऐं न वरी असां सम्झूं था त कंहिं हद ताईं यूनिवर्सिटियुनि में इहे कम थियनि था ऐं यूनिवर्सिटी में इंडिविजुअल माण्हू इहे कम पंहिंजा कनि था, पर इंस्टीट्यूशनलाइज़ इहे जेके अदबी कम थियणु घुरिजनि उहे कोन पिया थियनि। इन हवाले सां ऐं तव्हां सां मुतफ़िक़ थींदुसि त इहे कम वाक़ई न पिया थियनि असां वटि। जी।
असां उन अदबी हवाले सां इदारनि जी जेका अहम ॻाल्हि हुई उहा असां कई पे त इदारनि पहिरीं ॻाल्हि इहा त असां वटि हिकिड़ो इनसर्टेनिटी जो दौर ॾाढो अहम आहे जेका हर तरफ़ समाज जे अंदरि इनसर्टेनिटी हिकिड़ी तमामु घणी फैलियल आहे जंहिंमें माण्हू शकी मज़ाज पैदा थी पिया आहिनि छो त पोस्ट मॉडर्निज़म जे दौर में इहो आहे न त सभिनीनि खे रड़ियूं करणु सेखारियूं त सभु ज़ालिम बि रड़ियूं करे मज़लूम बि रड़ियूं करे ऐं शकी मज़ाज एतिरो हुजे जो कंहिं ते भरोसो कंहिंजो न हुजे तंहिंजे करे इदारनि जे अंदरि जेकॾहिं को कमु करण जो को कैपेसिटी जंहिं वटि आहे या का सलाहियत आहे उहो करण बि चाहे थो तॾहिं बि उनखे असांजी इहा जेका हाय घोड़ा आहे या माण्हुनि जा जेके सेल्फ इंट्रस्ट आहिनि उहे कमु करणु नथा ॾियनि तंहिंजे करे इदारनि जी कारकर्दगियूं ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे सो पैसिव थी वञनि असां चाहियूं बि था त कम खे अॻिते खणिजे पर माण्हुनि वटि हिकिड़ी डिससेटिस्फेक्शन जी फिज़ा आहे इहा माण्हुनि जे अंदरि जेको स्पेक्टिकलिज़म आहे शक जी फिज़ा आहे उहा माण्हुनि खे माण्हू सम्झनि था सभु डिसऑनेस्ट आहिनि माण्हू सम्झनि था त हिन दुनिया जे अंदरि हाणे को बि माण्हू ईमानदार थी नथो सघे सभिनि खे खाइणो आहे नतीजे तौर सां इहा जेका फिज़ा आहे उहा असांजे सॼे समाज खे महरूमिन जे रोमांस में धकेले थी छॾे फलाणो खाई वियो असांखे कुझु कोन मिलियो हाणे प्रॉब्लम इहो आहे त संजीदा ज़हन जेकॾहिं वाकई को कमु करणु चाहिनि था त असां उन्हनि खे केतिरो कमु करणु था ॾियूं असां कमु करणु केतिरो था ॾियूं उन्हनि खे ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजी सियासत खे असां मौजूदा सियासत खे असां आइडियल सियासत सां सम्झूं था हुननि सियासतदाननि जा बि पंहिंजा मफ़ाद आहिनि पंहिंजा इंट्रस्ट आहिनि ऐं उहे बि कंहिं हद ताईं डिपिक्ट थियल आहिनि तंहिंजे करे असां आइडियल सूरताल में कोन पिया अचूं असां ज़ाहिर अहिड़ी सूरताल में पिया अचूं जंहिं सूरताल में जंहिंखे चइजे त हिकु वॾो बुरानी सूरताल आहे जंहिंमें इंसान खे ॿ टे जंगियूं विढ़णियूं थियूं पवनि हर लम्हे तंहिंजे करे इदारनि जे अंदरि इहे कम वॾे पैमाने ते न पिया थी सघनि पर इंडिविजुअल फ़र्द कमु कनि पिया इहो बि वॾी शाबाश जो कमु आहे अप्रिशिएटेबल कमु आहे बिल्कुलु वॾी महिरबानी साईं डॉक्टर गफूर साहब तव्हां सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं मां सम्झां थो त दोस्तनि खे काफ़ी मवाद मिली हूंदो ऐं ईअं कोन था चई सघूं त सिंधी अदब में जदीदियत पुॼाणा वजूद कोन थो रखे आहे कहाणियुनि जी सूरत में आहे शाइरी जी सूरत में आहे डॉक्टर साहब नाला खणी करे उहे कहाणियूं ॿुधायूं कहाणियुनि जा थीम ॿुधाया ऐं शाइरी जे हवाले सां असांखे ॿुधायूं जदीद शाइरनि में तव्हां जाफ़र जानी खे पढ़ो फिराक हाले पोटे खे पढ़ो तव्हां इरफान लुंड खे पढ़ो तव्हां जेके असां वटि जदीद सुठा शाइर अच्छा कहाणियुनि में हिकिड़ी थोरी ॻाल्हि ऐड कनि अज़ीज़ कासमानी खे पढ़ो जी कहाणियुनि में हिकिड़ी थोरी ॻाल्हि आउं ऐड कंदुसि त जदीद पोस्ट मॉडर्न टेक्निक ऐं पोस्ट मॉडर्न कंडीशन ते हिकिड़ो कहाणीकार असां वटि राज़ शहर अथव जंहिंजी कहाणी गुज़िरियल ॾींहंनि में काविश मैगज़ीन में छपी हुई मूंखे उनवान यादि कोन पियो अचे पर कहाणी टोटल इन मौजूदा टेक्निक ते आहिनि उहा कहाणी जंहिंजा कैरेक्टर जेको आहे सो इंटरनेट जे ज़रिए पंहिंजे हुअण जो अलाइवनेस जो जेको सबूत पिया ॾियनि ऐं ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी कहाणी आहे मुंहिंजे ख़्याल में 2-3 हफ़्ता अॻु जी मैगज़ीन में छपियल आहे जेका रेफरेंस तौरु आउं दोस्तनि खे चवंदुसि त पढ़नि त उहा टेक्निक ॾाढी सुठी आहे ॿियो कहाणी जे किरदारनि जी कंडीशन ॾाढी सुठी आहे त कहाणियुनि में इहे शयूं अचनि पियूं मां सम्झां थो हा कुंबर जो राशन कहाणी मोहम्मद राजड़ी साहब लिखियो लॉकडाउन जे हवाले सां कहाणियूं त हिन जदीद दौर खे असां जेके अदीब नौजवान अदीब उन्हनि खे खणी अचनि था पिया मायूस थियण जी ॻाल्हि कोन्हे असल ॻाल्हि इहा आहे त असांखे उन्हनि शयुनि खे एक्सप्लोर करणो पवंदो असांखे उनखे डिगअप करणो खपे उन्हनि में आहे कहिड़ियूं शयूं ऐं कहिड़ियूं शयूं असां मथे खणी ईंदासीं त नौजवाननि जी शाइरी में कहाणियुनि में तव्हां ॻाल्हि कई काफ़ी शयूं असां वटि मौजूदु आहिनि मायूसी जी अहिड़ी का ॻाल्हि या जदीदियत या बहादुर टेक्निक वारियूं शयूं पर हू समअप करण जी ज़रूरत आहे उनखे इनकरेज करण जी ज़रूरत आहे उहे अॻिते अचनि ॾाढी हा माण्हू रखंदा कुझु कहिड़ियूं ॻाल्हियूं इदारनि जे हवाले सां मिठल साहब बि लिखियो अमजद साहब बि लिखियो ज़िया बड़े साहब बि लिखियो इदारा कोन पिया कमु कनि डेफिनेटली
असांखे पंहिंजो कमु करिणो आहे सभिनी खे। आख़िर में डॉक्टर साहब तव्हांखे मां हिंदुस्तान मैसेज कहिड़ो ॾींदो इन लेक्चर जे हवाले सां, जदीद पुराणा मौज़ू जे हवाले सां, या ही टेक्नोलॉजी जंहिंजे ज़रिए असां सभई दोस्त गॾु वेठा आहियूं, को किथे आहे, को थर में वेठो आहे, को उमरकोट में आहे, को टंडे जाम में आहे, को घोटकी मीरपुर माथेल में आहे, को कराची में आहे, को ॿाहिरि सफदर ज़ैदी साहब कैनेडा में वेठो आहे, असांखे ॿुधे पियो। असां ही सभु हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो आहे, उन वारे सां तव्हांजो मजबूरी तौर ते मैसेज हिकिड़ो असांखे कहिड़ो ॾींदो? हा, पहिरीं ॻाल्हि इहा त सभिनीनि दोस्तनि जी महिरबानी जिन सब्र तहमल सां असांखे भई ॿुधो आहे। ॻाल्हियूं कड़ियूं बि थियूं, ॻाल्हियूं मिठियूं बि थियूं, ऐं के ॻाल्हियूं अहिड़ियूं बि थियूं आहिनि जेके माण्हू खे कंफ्यूज़ थियूं कनि। सिचुएशन अहिड़ी आहे, सिचुएशन जेका असांखे मूं इहा ॻाल्हि ॿुधाई त असांखे क्लियर थियण जी ज़रूरत आहे। मां मैसेज सिर्फ़ु हिन अस्पताल में इहो ॾींदुसि त जिते बि असां आहियूं, जहिड़ी बि कंडीशन में असां आहियूं, असांखे पंहिंजे अंदरि, जीअं मूं चयो न त मल्टानेशनल माफियाज़ जेके आहिनि उहे पाण में सेंट्रलाइज़ आहिनि, असां डिसेंट्रलाइज़ आहियूं। तंहिंजे करे असांखे सेंट्रलाइज़ थियणो पवंदो, असां में सहप पैदा करण जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे अंदरि जेका मसहत पैदा थी वई आहे, जिनूनी कंडीशन जेके अची वयूं आहिनि, एक्सट्रीमिज़म जेको अची वियो आहे, उन मां निकिरणो पवंदो। असांखे लिबरलाइज़ सही माना में थियणो पवंदो, सहप बर्दाश्त करणी पवंदी, ऐं पाण जो अंदरि में सहप जॾहिं पैदा थींदी त ॿिए खे बर्दाश्त करे सघंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां घणा इन कंफ्यूजन में वञण जे बजाए पाण खे क्लियर वधि में वधि करियूं। असां अलाए छो मुंझंदा था वञूं रोज़ बरोज़, असांखे क्लियरिटी ॾांहुं वञण जी ज़रूरत आहे। नॉलेज हाणे इहो सिर्फ़ु कोन्हे आई त इंफॉर्मेशन जेका मिले थी उनखे असां नाले ई था सम्झूं, छो त नॉलेज जो सोनामी आहे। ॾिसो न, ही इंफॉर्मेशन सोनामी सां अचे थो, पर सोचण सम्झण जी थिंकिंग पावर असांजो जेको असांखां खसिजी रहियो आहे, उनखे असां बचायूं। मैसेज खे असां रुगो फॉरवर्ड करण में लॻा पिया आहियूं, इन ट्रेंड खां बचूं। पहिरीं सोचूं त आया इहा शइ सही बि आहे या न आहे, इहा शइ ग़लति त न आहे, आया इहा प्रोपेगेंडा त न आहे। थिंकिंग पावर जेको पंहिंजो आहे उनखे बचायूं असां, ऐं क्लियर थियूं असां। पहिरीं रुगो हाय घोड़ा न करियूं, रुगो फॉरवर्ड टेक्स्टिंग न करियूं, ऐं कंफ्यूज रुगो न थियूं। पंहिंजो पाण खे थिंकिंग न मोटाए क्लियर थियूं पहिरीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदा रा पाण में सहप पैदा करियो, बर्दाश्त पैदा करियो, हिक ॿिए खे तस्लीम करियो। सचाई रा मोटो सच पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। असांखां हिन पोस्ट मॉडर्न कंडीशन्स असांखां खसियो आहे, पर मौजूदु आहे पंहिंजी जॻह ते। सच आहे, तंहिंजे करे कूड़ खे सच न सम्झो, कूड़ जी राह ते हली करे पाण खे दुरुस्त न सम्झो। रुगो जुगाड़ करणो आहे, कूड़ ते हली करे सभु कुझु हासिल करणो आहे, छो त सर्वाइव हाणे सिर्फ़ु अर्निंग में आहे। इहो न आहे, अॼु बि दौर में सच आहे, सर्वाइवल ह्यूमनिज़म में आहे। थोरो पाण खे क्लियर कयो, मुंहिंजो मैसेज इहो थोरो आहे। महिरबानी तव्हां सभिनी। वॾी महिरबानी तव्हांजी। सिमाइल सभु ॾिसंदड़ दोस्त चवंदा त डॉक्टर गफूर साहब पोस्ट मॉडर्निज़म में एॾियूं डिजेरीदड़ ॻाल्हियूं ॿुधायूं, टर्मिनोलॉजी ॿुधाई, थोरो खिली मुस्कुराई ॾेखारे असांखे। साईं वॾी महिरबानी। सफदर ज़ैदी साहब जुनूनियत जी ॻाल्हि कई, मूंखे जुनूनियत ते हिकिड़ो शेर आयो, यादि आयो आहे त वहशत में हर एक नक्शा उल्टा नज़र आता है, मजनू नज़र आती है, लैला नज़र आता है। त असांजो जेको असांखे चवंदो हो त मेरी गाय पोस्ट मॉडर्न गाय है, असां चवंदा सर वो कैसे, तो वो ॿुधाईंदो तो ना तो वो बच्चे पैदा करती है ना दूध देती है, बस सिर्फ गाय है, पोस्ट मॉडर्न गाय है। इहा पोस्ट मॉडर्न जी अजीब कंडीशन आहे जेके असांखे ॿुधाइनि पिया। तमामु घणियूं ॻाल्हियूं पहिरें असांखे दोस्तनि ॿुधायो त हिन मौज़ू ते हिकिड़ो सीरीज़ ऑफ लेक्चर हुजणु खपे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा पासा खणणु खपनि। डॉक्टर गफूर माण्हुनि खे ॿुधणु खपे, सुठनि नक़ादनि खे ॿुधणु खपे। असांखे उहे लेक्चर सीरीज़ करणु खपनि। असांखे संजीदगी सां ॿुधणु खपे ऐं शयुनि खे पढ़णु ऐं सम्झणु खपे, बर्दाश्त करणु खपे त पोस्ट मॉडर्निज़म आहे छा, असां सिंधी अदब में कीअं ॾिसी सघूं था। नौजवाननि खे हिमत न हारणु खपे, उहे जंहिं लेवल ते शाइरी कनि पिया, नसर लिखनि पिया,
उहो ॾाढो हिकिड़ो उत्साहींदड़ आहे त असां हुनखे हिते खणी था अचूं। 2 कलाक ते मुसलसल असांखे दोस्तनि ॿुधो ॾिठो ऐं असां ते कमेंट्स कयूं, लाइक कयूं। कुझु दोस्त नाराज़ बि थिया, तव्हां पसंदि ऐं नापसंदि ते कमेंट्स सुवाल पुछो था, नथा पुछो। हिन नंढे सेशन में इहो पॉसिबल कोन्हे जो असां 100-150 सुवाल खणी वठूं ऐं डेफिनेटली स्पीकर खे बि 2-3 मिंट खपनि हिकिड़े सुवाल जे जवाब में, ऐं असां उन्हनि खां माज़रत कयूं था जिन जा सुवाल रहिजी विया ऐं जिनखे सुवालनि जा सही जवाब न मिलिया उन्हनि खां बि माज़रत। जेको जंहिंजी पर्सपेक्टिव आहे उहो पंहिंजे हवाले सां सम्झे थो ऐं ॾिए थो। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे त डॉक्टर गफ़ूर साहिबु जहिड़ो माण्हू असां सां गॾु आहे, उन खुली करे असांखे सुवालनि जा जवाब ॾिना, दिलि में करण खां सवाइ बजाए कंहिं शइ खे दाख़िली तौर ते वठण जे, ऑब्जेक्टिव थी करे हुन सम्झायो आहे। ऐं मां सम्झां थो सिंधी अदब जी इहा ख़ुशकिस्मती आहे त अहिड़ा नक़ाद असां वटि मौजूदु आहिनि जेके फ़ेथ, अदब ऐं समाजी या सियासी कंडीशन्स जे हवाले सां पढ़नि, असांखे आगाह कनि था। इहो सिलसिलो असां सभिनी जो जारी रहंदो। तव्हां सभिनी ॿुधंदड़नि जी महिरबानी, तव्हांजो थोरो था अदा कयूं। सभ खां वधीक थोरा साईं डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब जा, जंहिं लॉकडाउन में वेही करे असांखे पंहिंजी मुस्कुराहट सां नवाज़ो ऐं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, तनक़ीदी हवाले सां, जदीदियत पुॼाइण जे हवाले सां। ऐं सभिनी दोस्तनि जा थोरा जन ॿुधो असांखे ऐं सवाल पुछिया। असां इजाज़त वठंदासीं, कोशिशि कंदासीं त संजीदगी जे हवाले सां कुझु असां सिखी वठूं। जिस्मानी तौर ते नथा गॾिजी सघूं त असां वर्चुअल लेवल ते डिजिटल दुनिया जे हवाले सां सिखी वठूं। अलाह साईं असां सभिनी खे हिन कोरोना जे वबा मां असांखे ॿाहिरि कढे, सभिनी खे वरी दुनिया साॻे नमूने सां आबाद थिए। डॉक्टर साहिबु तव्हां कुझु चवणु चाहियो था या ख़ुदा हाफ़िज़ चओ? बसि आउं रुॻो एतिरो चवंदुसि त हीअ जेका सॼी जेको बहस हो इन में जेकॾहिं कुझु दोस्तनि खे इहो महसूसु थियो हुजे त साईं रुॻो मायूसी जूं ॻाल्हियूं करे या पैसिव कंडीशन ॿुधाए, त मुंहिंजो इन पैसिव या ऑप्टिमिज़म जी वारी ॻाल्हि जो बहस जो मक़सदु ई कोन्हे। मूं रुॻो ऑब्जेक्टिव कंडीशन्स खे डिस्कस कयो आहे। ऐं दाख़िली तौर सां आउं ऑप्टिमिस्ट आहियां। आउं सम्झां थो त माण्हू जी पंहिंजी हिमत आहे ऐं हीउ ख़ुदि हिकिड़ो असां वेही 2 कलाक डिस्कशन कयो आहे, एक्सप्रेशन कयो आहे पंहिंजो, त इहो ख़ुदि असांजो ऑप्टिमिज़म आहे। ऐं कंडीशन्स खे सम्झणु ज़रूरी आहे। मां एतिरो चवंदुसि त हीअ पेसिमिस्ट जेके हालतूं पैदा कयूं वयूं आहिनि इन्हनि खे सम्झणु ज़रूरी आहे। कंफ्यूज़ थियण खां पहिरीं पाण खे क्लियर करियो ऐं सम्झो। हीअ मूं सिर्फ़ु ऑब्जेक्टिव कंडीशन्स तव्हांखे ॿुधायूं आहिनि। बाक़ी सूरत जेका आहे उन में पाण खे थाने रखो, रिलैक्स रखो, स्टडी करियो, क्लियर थियो। तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो वरी महिरबानी। वॾी महिरबानी सॼी संगत जी। कंहिंखे बि असां उहिदनि जी बुनियाद ते कोन खयो आहे। अकबर लगारी भली सेक्रेटरी कल्चर हुजे पर उहो असांजो नक़ाद अदीब आहे, असां हुनखे साईं आबिद असांजो उस्ताद आहे। साईं आबिद साहिबु, साईं गफ़ूर साहिबु, साईं मिठल जिसकाणी साहिबु, सभु असांजा मौजूदु उस्ताद आहिनि, दोस्त आहिनि। असांजो हिकिड़ो रिश्तो रूहानी ऐं अदब वारो आहे, ज़हनी हिकिड़ी खुराक वारो रिश्तो आहे। असां हुन रिश्ते तौर तव्हां सां गॾु आहियूं। कंहिंखे बि असां उहिदे जे हिसाब सां कोन था ॾिसूं। असां वॾनि खे इज़त ॾियूं था ऐं नंढड़नि सां प्यार। ऐं सभिनी जी वॾी महिरबानी। असां ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं, अॻी गॾिजाणी ते गॾु हूंदासीं। साईं तव्हां सभिनी वॾी महिरबानी। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। तव्हांजो वॾी महिरबानी। जी लतीफ़। महिरबानी।